अस्सलाम वालेकुम या अली मदद कि तमा सैयद नूर नबी शाह नालो आहे वलद नादर अली शाह रो पुट आहियां कि मैं तमा पाक किताब कुरान दो खणी ऐं हाज़र नाज़ल करे अल्लाह साईं खे ॿुधायां थो त मुंहिंजो भाउ सैयद यासीन शाह, सैयद ख़ालिद हुसैन शाह, सैयद ज़ाहिद हुसैन शाह कि में गुलाम मुर्तज़ा शाह जे चवण में लॻा पिया आहिनि कि में गुल मोहम्मद गोपांग ॻोठ हयात ख़ान गोपांग जो रहवासी आहे। ॿियो त वरी मूसन शाह नालो आहे, तारे पुटु ज़मान शाह जो आहे कि तो ज़िले जकमाबाद जाफ़राबाद पाड़े सां वेठल आहे। हुनजी सलाह में था हलनि कि में तमा आजी सिंध गुलाम नबी मेमून ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं DIG लारकियां SSP कंबा शहदार कोट किथे वज़ीर आला सिंध ऐं सूबाई वज़ीर ऐं पाक आर्मी खे मुतालबो पियो कयां त हिननि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे ऐं केस दाख़िल करे मूं सां इंसाफ़ ॾियारो वञे। मुंहिंजा भाउ सैयद ख़ालिद हुसैन शाह, मुंहिंजो भाउ सैयद ज़ाहिद हुसैन शाह, मुंहिंजो भाउ सैयद यासीन शाह मूं सां नाजाइज़ कए मुंहिंजो हक़ खाई विया आहिनि कि मूंखे हक़ नथा ॾियनि।